अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आवां हाँ इमरान अली गोपांग। ख़बर शामिल क्यों था सोबो दौरे का रिपोर्ट ज़हूर हुसैन जामड़ो। अॼु ॾींहुं ॾिठे जो सोबो देरो शहर जे मेहराब वाह लॻ मोटरसाइकिल सवार नामालूम 3 हथियार बंदन। सोबो देरो स्कूल ईंदड़ 9वीं जमायत जे शागिर्द आकाश अली सहतो खां मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। सोबो देरो में वधंदड़ बदअमनी सबबि वॾे तादाद में स्कूल जे शागिर्दनि प्रेस क्लब सोबो देरो अॻियां धरणो हयो ऐं SHO अकबर आलमानी ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। मुतासिरनि घुर कई त फुर थियल सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। मुझो नालो आकाश है। मां सुबुह जो 7 बजे गोठ तैयार थियण वञा पियो स्कूल हलाए। सुबुह 7 बजे 3 ॼणा आया मूंखां ॾींहं ॾिठे जो फुर करे विया आहिनि। मां मुंहिंजी मोबाइल बि फुर करे विया ऐं मुंहिंजी बाइक बि फुर करे विया। मूंखे ॿई खपनि, अॼु जो अॼु खपनि। ऐं सुबुह जो माना आया मूंखे हथियार बंदी सां। कहिड़ी जगह तां? फैलाइण जी मशीन मेहराबा रोड ते जी अॻियां तां बारण जी कोशिश कलाक अंदर की बताऊं जी मां मैट्रिक में